हाणे वाक़े अपडेट कंदासीं। शहीद सहाफ़ी जान मोहम्मद महर जे कातिलनि जी गिरफ़्तारीअ लाइ ॾहरकीअ जा सहाफ़ी सरापा एहतजाज आहिनि। साफ़ ऐं ॿाहनि में कारियूं पटियूं ॿधी प्रेस क्लब आॾो एहतजाजी मुज़ाहिरो कयो। इन हवाले सां पेश आहे काज़ी अगनशर जी हीअ रिपोर्ट। जी बिल्कुल, सखर प्रेस क्लब ऐं सखर यूनियन ऑफ जर्नलिस्ट जे अॻूणे सदर शहीद सहाफ़ी जान मोहम्मद महर जी शहादत ते जिते सिंध जा कलम धणी जेके आहिनि उन्हनि में जेको ॾुख वारी लहर छायल आहे, अॼु उन सिलसिले में ॾहरकी प्रेस क्लब ते ॾहरकी प्रेस क्लब जा सहाफ़ी जेको शहीद सहाफ़ी जान मोहम्मद महर जे कातिलनि जी गिरफ़्तारी लाइ एहतजाज करे रहिया आहिनि। वधीक चओ त हिन सहाफ़ी बिरादरी जे जेके दोस्त आहिनि उन सां ॻाल्हि ॿोल कयूं था त उन्हनि जो जेको आहे अॻिलो लाहे अमल छा हूंदो जेकॾहिं शहीद सहाफ़ी जान मोहम्मद महर जा कातिल गिरफ़्तार न थिया। IG सिंध DIG सखर SSP सखर खां मुतालबो कयूं था त जान मोहम्मद महर जा जेके कातिल आहिनि फौरन गिरफ़्तार करे उन्हनि खे किफ़रे किरदार ताईं पहुचायो वञे, न त ॿी सूरत में अॼु ही ॾहरकी प्रेस क्लब ॾहरकी में जेको एहतजाज थियो आहे इहो पूरी सिंध में असां एहतजाज कंदासीं। जो कत्ल जान मोहम्मद महर कत्ल थियो, पर इहो पूरी मज़लूम आवाम जो हिकिड़ो कलम धणी वारिस हुयो। ही पूरी कलम जो कत्ल थियल आहे। असां आला अख्तियारनि खां या घुर था कयूं त इन असांजे कलम धणी सां इंसाफ़ कयो। शहीद सहाफ़त जो कत्ल सिर्फ़ उन्हीं जो कत्ल न बल्कि ही सहाफ़त जो पूरी जो कत्ल है। IG सिंध को मुतालबो कयूं था फिलफोर जेका कातिल आहिनि उन्हनि खे गिरफ़्तार करे कैफ़रे किरदार ते पहुचायो वञे, उन्हनि खे इबरतनाक सज़ा ॾिनी वञे। जीअं मोहम्मद महर जो जेको कत्ल आहे उहो सिंध जी जेकी सहाफ़त आहे उन में हिकिड़ो वॾो ख़ाल आहे। इन जेको कॾहिं भरिजी न सघंदो। असीं सभु सहाफ़ी मुतालबो कयूं था IG सिंध खां त जान मोहम्मद जे कत्ल जा जेके कातिल आहिनि उहे फौरी तौर ते जेको आहे त गिरफ़्तार कया वञनि। मुतालबो था कयूं त जान मोहम्मद महर जा कातिल गिरफ़्तार करे उन्हनि खे फिलफोर गिरफ़्तार करे उन्हनि खे सख़्तु सज़ा ॾिनी वञे। जान मोहम्मद महर जो कत्ल मज़लूमनि जी आवाज़ खे दॿाइण जी कोशिशि आहे। असीं सिंध हुकूमत खां मुतालबो था कयूं तो फौरी तौर जान मोहम्मद महर जा कातिल गिरफ़्तार कयो। जी सिंध से मुतालबा करते हैं कि फौरी तौर उन्हें गिरफ़्तार किया जाए। असीं मुतालबो कयूं था त IG सिंध खां ऐं सिंध हुकूमत खां त हू जान मोहम्मद महर जेके शहीद थी वियो उन जा कातिल आहिनि उनखे गिरफ़्तार कयो वञे। ॿी सूरत में असांजो एहतजाज ॾेरकी न सॼी सिंध में जेको आहे न उहो जारी रहंदो। जी बिल्कुलु, एहतजाज कंदड़ सहाफ़ियुनि जूं तव्हां ॻाल्हियूं ॿुधियूं। हिननि जेको आहे सिंध हुकूमत खां मुतालबो कयो आहे त जेके शहीद जान मोहम्मद महर जा कातिल आहिनि उन्हनि खे फिलफोर गिरफ़्तार करे उनखे इबरत जो निशान बणायो वञे। कैमरामैन आबिद कोब सां गॾु काज़ी अगनशर, धरती TV न्यूज़ ॾहर।